नवाब वली मोहम्मद में JWC तरफ़ां प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी रैली कढी वई आहे। मरकज़ी जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़िकार ख़ास के लिए ॿियनि जी अॻवाणी में नेशनल हाईवे खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। अॻवाणनि जो चवणु आहे त मासूम न्याणी प्रिया कुमारी खे आज़ाद कराए संदसि वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। अहम ख़बर ॾियूं पिया के नवाब वली मोहम्मद मां जिते JWC तरफ़ां प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी रैली कढी वई आहे। अमांखे ॿुधाइण पिया मरकज़ी जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़िकार ख़ास के लिए ऐं ॿियनि जी अॻवाणी में नेशनल हाईवे खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई आहे। अॻवाणनि जो चवणु आहे त मासूम न्याणी प्रिया कुमारी खे आज़ाद कराए संदसि वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। अपडेट करे रहिया आहियूं इन अहम ख़बर जे हवाले सां अव्हांखे नवाब वली मोहम्मद मां जिते JWC तरफ़ां प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी रैली कढी वई आहे। अव्हां ॿुधायूं पिया मरकज़ी जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़िकार ख़ास के लिए ॿियनि जी अॻवाणी में नेशनल हाईवे खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई आहे। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। नवाब वली मोहम्मद मां जिते JWC तरफ़ां प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी रैली कढी वई आहे। मरकज़ी जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़िकार ख़ास के लिए ॿियनि जी अॻवाणी में नेशनल हाईवे खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। अॻवाणनि जो चवणु आहे त मासूम न्याणी प्रिया कुमारी खे आज़ाद कराए संदसि वारसनि सां इंसाफ़ फराहम कयो वञे। अपडेट कयूं पिया इन अहम ख़बर जे हवाले सां नवाब वली मोहम्मद में JWC तरफ़ां प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी रैली कढी वई आहे। मरकज़ी जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़िकार ख़ास के लिए ॿियनि जी अॻवाणी में नेशनल हाईवे खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई आहे। अॻवाणनि जो चवणु आहे त मासूम न्याणी प्रिया कुमारी खे आज़ाद कराए संदसि वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया। नवाब वली मोहम्मद में JWC तरफ़ां प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी रैली कढी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं NTV न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ संगरा खां। एजाज़, छा तफ़सील आहिनि? JWC तरफ़ां प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी रैली कढी वई आहे। जी अनिला, सखर जे शहर संगरार मां अगवा थी वियल प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ JWC तंज़ीम तरफ़ां मरकज़ी जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़िकार अली ख़ासकेली वली मोहम्मद जोखियो मलंग जतोई एजाज़ अली संगरा ऐं ॿियनि जी अॻवाणी में नेशनल हाईवे खां रैली कढी नवाब वली मोहम्मद प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि सां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सखर जे संगरार शहर मां योम आशूर जे ॾियार ते सबील विराईंदे मासूम प्रिया कुमारी खे अॻवा कयो वियो हो, पर 2.5 साल गुज़री वञण बावजूद अञा ताईं मासूम प्रिया कुमारी बाज़ियाब नाहे थी सघी। जॾहिं त मासूम न्याणी जा वारस परेशान ऐं बेहाल आहिनि। मासूम न्याणी प्रिया कुमारी खे आज़ाद कराए संदसि वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। जी ठीक